अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला खातमिन नबिय्यीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व अत्बाइहि अजमईन इला यौमिद्दीन। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हुवल्लज़ी अरसल रसूलहु बिल हुदा व दीनिल हक़ लियुज़हिरहु अलद्दीन कुल्लिहि वलौ करिहल मुशरिकून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। वाजिबुल एहतराम उलमाए किराम, मोहतरम मुअज़्ज़िज़ दोस्तों अजीज़ों, तव्हां असां जंहिं सिलसिले सां हिते गॾु थिया हूं, जंहिं मक़सद जे लाइ तव्हां असांखे गॾु कयो वियो आहे, उलमाए किराम खां उहो मक़सद तव्हां ॿुधो। दुनिया जो कानून आहे, कंहिं बि शइ खे सम्झण खां बग़ैर कम करण में फ़ाइदो हासिल न थींदो। ज़ाहिर आहे तव्हां असांजो ताल्लुक़ हिकिड़े काफ़िले सां, हिक जमात सां आहे जंहिंजो नालो जमीयत उलमा इस्लाम आहे। जमीयत उलमा इस्लाम जे प्लेटफार्म ते तव्हां अची कुझु कम करण चाहियो था, लेकिन जमात खे तव्हां सम्झो नाहे। अॼु जंहिं सिलसिले सां तव्हां असांखे जमात गॾु कयो आहे, उन मक़सद खे बि तव्हां असां सम्झो नाहे, पोइ असांजी महिनत, असांजी ही जद्दोजहद असांखे पंहिंजे मंज़िल ते न पहुचाईंदी। उन जी मिसाल आसान ईअं सम्झो, मोटर साइकिल तव्हां सुञाणींदा हो। मोटर साइकिल कंहिं माण्हू जी सम्झल नाहे, को सिखियल नाहे, उन जे हवाले कयो त उहो मोटर साइकिल हलाए मंज़िल ते न पहुचंदो, उहो किरी नुक़सान जानी बि पंहिंजो थींदुसि, गाॾी जो बि कंदो। ईअं ई सम्झो त ही जमात जमीयत उलमा इस्लाम तव्हां असांखे कहिड़े मक़सद ऐं कहिड़ी मंज़िल जे लाइ गॾु कयो आहे ऐं असांखे उन सफ़र ते वठी पहुचाइणु चाहे थी। हाणे इन मक़सद खे, इन मंज़िल खे जेसी ताईं न सम्झंदासीं, एसी ताईं असां पंहिंजे मंज़िल ते पहुची न सघंदासीं, पंहिंजो मक़सद हासिल न करे सघंदासीं। क़ुरान शरीफ़ जे अंदर अल्लाह रब्बुल इज़्ज़त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ताईद में उहे वाक़िया ॿुधाया आहिनि। इब्तिदा खां वठी जॾहिं दुनिया जे तख़्ते ते इंसान जो वजूद ज़ाहिर थियो, आदम अलैहिस्सलाम ज़ाहिर थियो, हक़ ज़ाहिर थियो, उन जे मुक़ाबले में बातिल बि आयो,
ॿिन्हनि जो टक्कर हक़ ऐं बातिल जो उन वक़्त खां वठी शुरू थियो, आदम अलैहिस्सलाम ऐं इब्लीस। हाणे इन वाक़े खे जेकॾहिं असां सही नमूने सां थोरो सम्झूं था त उहो तसलसुल हिन वक़्त ताईं हले थो ऐं असांखे पंहिंजो मक़सदु, पंहिंजी मंज़िल आसान सां सम्झ में ईंदी। आदम अलैहिस्सलाम वक़्त जो पैगंबर बि हो, पंहिंजी जमात जो क़ाइद ऐं अमीर बि हो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त हज़रत आदम अलैहिस्सलाम या उन खां पोइ जेके बि नबी आया, अल्लाह साईं डायरेक्ट उन्हनि जी रहनुमाई पाण कई। अल्लाह जे ॾिनल हिदायत ऐं रहनुमाइनि ते उन्हनि अंबिया पंहिंजे जमात जी तश्कील कई। हाणे हक़ ऐं बातिल जो हज़रत आदम अलैहिस्सलाम ऐं इब्लीस जो या उन खां पोइ जेके पैगंबर आया ऐं उन्हनि जे मुक़ाबले में जेका आया, हाणे इन्हनि जो टक्कर कहिड़ी शइ ते हो, मुक़ाबलो कहिड़ी शइ ते हो। अंबिया खे त अल्लाह तबारक व तआला पंहिंजो दस्तूर ॾे पियो। उन्हनि वटि हिकिड़ो नसबुल ऐन हुयो, उन्हनि वटि हिकु प्रोग्राम हुयो। उहो कहिड़ो प्रोग्राम हो? अल्लाह जे दीन जी बालादस्ती करण, अल्लाह जी हाकिमियत खे पूरी कायनात जे मथां मुसलत करण। हाणे इहो उन्हनि नबियनि जो प्रोग्राम हो। उन जे मुक़ाबले में वरी जेके आया, उन्हनि वटि कोई दस्तूर, कोई कानून, कोई किताब न हो। उन्हनि वटि हिकिड़ी शइ, कहिड़ी? हक़ खे ख़त्म करण, बस दीन खे ख़त्म करण। इहो टक्कर उन वक़्त खां वठी शुरू थियो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त आख़िरी नबी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नबूवत जो दर बंद कयो। अल्लाह जे नबी, आख़िरी नबी खां बाद कायनात जे सरदार, जंहिं ते तव्हां सां कलमो भरियो आहे, ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह, उन खां बाद कोई नबी न ईंदो। अल्लाह साईं पंहिंजे उन महबूब हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे भी जेको दस्तूर ॾिनो, जेको कानून ॾिनो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायुसि त हाणे पूरी इंसानियत जे लाइ क़यामत ताईं ही शइ तोखे मां ॾिनमि, इन जी रोशनाई क़यामत ताईं हलदी। ॿिए कंहिं बि कानून दस्तूर जी ज़रूरत कोन्हे। छा फरमाईंसि? अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीन। बस तोखे मां हे कानून, हे दीन ॾिनो आहे, क़यामत ताईं काफ़ी आहे। हाणे जहिड़े तरीक़े सां नबूवत जो दर बंदि थियो, अहिड़े ई तरीक़े सां आख़िरी नबी, आख़िरी दीन, आख़िरी किताब, उन खां बाद न को ॿियो दीन, इन शरीयत ईंदी, न ॿियो को किताब ईंदो। अल्लाह जे नबी खां बाद ॿियो को नबी न ईंदो। इंसानियत चूंकि क़यामत ताईं हलंदी। तव्हां असां अॼु 15वीं सदी में आहियूं, अल्लाह जे नबी जे दौर खां 1500 साल पोइते आहियूं। हाणे उन इंसानियत जी रहनुमाई केरु करे? हाणे उन्हनि इंसाननि जी अॻुवाणी केरु करे? उन्हनि खे सिरात मुस्तक़ीम जी दावत केरु ॾे? अल्लाह जी हाकिमियत केरु ॿुधाए? हाणे उहो मक़सद, जंहिं मक़सद जे लाइ आदम अलैहिस्सलाम ऐं इब्लीस हिक ॿिए सां मुक़ाबलो कयो, 1.25 लाख पैगंबर उन एजेंडा ते आया। अल्लाह जे नबी खे भी
अल्लाह से कुरान में इहा एजेंटा ॾेई दुनिया में मोकिलियो। फरमाइस हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा व दीनिल हक़ लियुज़हिरहू अलद्दीन कुल्ले। अल्लाह साईं पंहिंजे महबूब खे फरमाए थो त मां तोखे दुनिया में मोकिलियो आहे मुंहिंजे कानून मुंहिंजे दीन खे दुनिया जे कानून दुनिया जे गैर फितरती निज़ाम जे मथां मुसलत कर। हाणे मक़सद त ज़ाहिर थी वियो त हिन दुनिया जे अंदरि हिकु जमात जंहिंजो आहे नालो हक़ वारी जमात, उन जे मुक़ाबले में बातिल। इन जी शुरूआत आदम अलैहिस्सलाम खां थी ऐं इहे तसलसल अंबिया जो ख़त्म थियो। हाणे हक़ जी जमात, उन जी अॻुवाणी केरु करे, हक़ केरु ॿुधाए, बातिल सां मुक़ाबिलो केरु करे। चूंकि नबूअत जो दर बंदि थियो, अल्लाह जे नबी पंहिंजे पाक ज़बान मुबारक सां इहा सनद उलमा खे ॾिनी। अॼु खां 1500 साल पहिरियां अल्लाह जे नबी सर्टिफिकेट ॾिनो, फरमाई अल उलमाउ वरसतुल अंबिया। आलिम अंबिया जा वारिस, माना उन इंसानियत जी रहनुमाई जी ज़िम्मेदारी जेका अंबिया जे मथां ही हाणे उलमा जे मथां। पोइ इहा तारीख़ आहे अल्लाह जे नबी खां बाद अल्लाह जे दीन सिराते मुस्तक़ीम जी दावत पूरी इंसानियत खे उन्हनि जे वारसनि अंबिया जे वारसनि ॾिनी। इहो तसलसल, इहा वॾी तारीख़ आहे। उन्हनि पंहिंजे जाननि जा नज़राना बि पेश कया, उन्हनि जलावतनी जूं ज़िंदगी बि गुज़ारियूं, उन्हनि जेलनि में बि हयातियूं पूरियूं कयूं, उन्हनि पंहिंजे दौर जे अंदरि अल्लाह जे दीन जे मथां हर तरह जी कुर्बानी ॾेई करे अल्लाह खे राज़ी करे। असांजे हिन बरे सगीर, असांजे हिन एशिया, असांजे हिन टुकरे, असांजे हिन चंद मुल्कनि जे अंदरि उन इंसानियत जी रहनुमाई जे लाइ उहे इंसान जन खे अल्लाह जे नबी इहा सनद अता फरमाई अल उलमाउ वरसतुल अंबिया। अॼु जेका तव्हां असांजी शनाख्त उन नाले सां आहे, असां सॾाईंदा आहियूं न देवबंदी, देवबंदी मसलक जो नालो न आहे, देवबंद शहर आहे उतां जा। उन्हनि बुज़ुर्गनि अल्लाह जे नबी जी तालीम खे आम करे पूरी इंसानियत जी रहनुमाई कई, जो असांजे हिन एशिया जे अंदरि इहो मैदान इल्मी असांखे ॾिनो। जेको ॾिसो था मदरसनि जी सूरत में, जंहिं मदरसनि जे ज़रिए असां मुसलमान पाकिस्तान, बांग्लादेश, ईरान, अफ़गानिस्तान, ही काफ़ी असांजे मुल्कनि एशिया बर सगीर जे अंदरि उन बुज़ुर्गनि जो इल्मी फैज़ आहे जन अल्लाह जे नबी जे वारिस हुजण जे नाते सां असांखे इहो मैदान ॾिनो, इल्मी मैदान, जंहिं इल्मी मैदान जे ज़रिए तव्हां असांजी सकाफ़त महज़ूफ़ आहे, जंहिं इल्मी मैदान जे करे तव्हां असां वटि कलमो पढ़तो आहे, तव्हां असां वटि क़ुरान पढ़तो आहे, तव्हां असां वटि इस्लामी तहज़ीब ऐं इस्लामी कल्चर महफ़ूज़ आहे। इहो उन उलमा जी विरासत जी उन पंहिंजे ज़िम्मेदारी जे हक़ पूरो करे असां इंसानियत जी रहनुमाई कई। माण्हू चवंदा आहिनि त मदरसनि जे अंदरि मौलवी थी, क़ुरान पढ़ी, तालिम थी, पराई मानी खाए, बुख मरदा, कुझु बि न थींदो। पर इहा शइ सम्झो थोरो, हर हिकु पंहिंजे गिरेबान में ॾिसे। तव्हांजो हिते ख़ैरपुर ज़िलो आहे, हिक ॿिए खां परे न आहियूं। कहिड़ी बि इलाइक़े, कहिड़ी बि क़ौम जंहिं वटि बि तव्हां मुसलमान नज़र कंदो त तव्हांखे महसूस थींदो त असांजे आबाओ अजदाद खां इहे फ़ैसिला न आया आहिनि। असांजे मुल्क जे कंहिं कोर्ट, कंहिं इंतिज़ामिया, कंहिं पार्लियामेंट खां फ़ैसिला न आया आहिनि। अॼु जेकॾहिं मुसलमान तूं उन फ़ैसिले ते मजबूर आहीं त तोखे इहा रहनुमाई इन क़ुरान खां, इन मदरसनि खां मिली आहे। उहा कीअं? तव्हां असां वटि बि ख़बर आहे न त ॿकरी जो गोश्त खाईंदा आहियूं, कुते जो गोश्त।
पर हिकिड़े माण्हू खे कुते जो गोश्त स्पेशल तैयार करे ॾियो, गोली सीने ते रखोसि, छा चवंदो? गोली क़बूल आहे पर कुते जो गोश्त। हाणे तोखे कंहिं ॾसियो त इहा शइ एतिरी गंदी आहे, हराम आहे, ऐं ॿकरी हलाल आहे? अक़ल चवे थो त ॿई अलाह जी पैदा थियल आहे, जहिड़ो गोश्त हो तहिड़ो हो, जहिड़ो खून हुन में तहिड़ो हुन में। तव्हां ॾिसो था चाइना वारा, उहे असां खां तरक़ी में मथे आहिनि, उहे कुतो बि खाइनि था, ॿकरी बि खाइनि था। जे तोखे कुते वारी पलीत हराम शइ खां हिन महिल बचायो थी, उहो इन्ही क़ुर ऐं इन मदरसनि जे सदके क़ुर जी तालीम, असां तॾहिं इन्ही गंदी शइ खां बचियल। असां वटि इहा बि सकाफ़त आहे। ॾाॾे जी हिकिड़ी पोटी आहे, उनखे भेण चइबो आहे, ॿी ॾाॾे जी पोटी आहे, उनखे सौट चइबो आहे। रिश्ते जी ख़बर आहे न भा? अबे जी धीउ खे भेण चइबो, चाचे जी धीउ खे सौट चइबो। पर अंग्रेज़ वटि इहा शइ न आहे। उन्हनि वटि ज़ाल धीउ मां भेण में को फ़र्क़ु कोन्हे। अॼु जेकॾहिं तूं मुस्लमान इन गैरत पंहिंजी ते बीठो आहे मज़बूत, भेण सां निकाह हराम, सौट सां निकाह हलाल, ॾाॾे जूं ॿई पोटियूं हुन, जे इहो तोखे रस्तो मिलियो थी त इन मदारस जे सदके इन क़ुर खां मिलियो, त सम्झ में आयो त इन मदारस जे सदके असांजी इस्लामी तहज़ीब, असांजो कल्चर, असांजो ईमान महफ़ूज़ थियो आहे। उलमाए देवबंद जेका महिनत करे असांखे हिकु मैदान इहो ॾिनो। ॿियो, उलमाए देवबंद असांखे सियासी मैदान ॾिनो। उहो जेका पार्टी जमीयत उलमाए इस्लाम, तव्हां ॿुधो था त मां अर्ज़ कयुमि, जमीयत उलमाए इस्लाम जंहिं मैदान ते कम करे थी, जंहिं मैदान सियासी ते तव्हां असांजी जंग लड़े थी, उन बातिल कुवतनि सां तारीख़ पूरी जो मुतालो कयो त उन मदारिस जो सिलसिलो, उन जमीयत उलमाए इस्लाम जो सिलसिलो, इहा ज़ंजीर जी कड़ी आहे हिकिड़ी। उन रस्ते सां तव्हां हलंदव त तव्हांखे इहो सहाबा ताईं मंज़िल ताईं पहुचाईंदो, ख़ुदि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं पहुचाईंदो। हिन थोरे वक़्त में, मथे तारीख़ ते नथा वञूं, मां पहिरियों अर्ज़ कयुमि त उलमाए देवबंद, उहो जंहिं देवबंदीअ सां सॾाइण वारा, हर दौर में बातिल जो मुक़ाबले करण वारा, असांजे हिन बर सगीर एशिया में जॾहिं पूरी दुनिया जे कुफर ॾिठो त असांजे हर मैदान ते रुकावट देवबंदी आहे, हर मैदान ते। कुछ वक़्त पहिरियां बैनुल अक़वामी हिकिड़ो यहूदन फ़ैसिलो कयो त असांजे हर मैदान ते रुकावट देवबंदी आहे। पोइ हाणे उहो फ़ैसिलो असांजे मथां अहिड़ो मुसलत कयूं जो दुनिया जे अंदरि शरीफ़ खे बदमाश, बदमाश खे शरीफ़ चयो वियो। छा चयूं? त हे देवबंदी दहशतगर्द। तव्हां ॾिसो पिया न त मदरसनि ते फ़ौज ऐं पुलिस, हालांकि फ़ौज और पुलिस त चोरों धाड़ेल ॾे वञे या मदरसे या मस्जिद ते वञे, मन शरीफ़ बदमाश, बदमाश शरीफ़। हाणे इहो उन अंग्रेज़, उन यहूद नसारा जो हिकिड़ो प्लान हुयो त असां हिन देवबंदिन खे कमज़ोर करे पंहिंजो रस्तो साफ़ कयूं, ऐं उहो एॾो त असांजे मथां उहो दहशतगर्दी जो लफ़्ज़ हुननि बम जे तौरु इस्तेमालु कयो जो असांजा मुखालिफ़ काफ़र न पर मुसलमान असांजा ख़ुदि मुतनफ़िर ॾाढ़ी पटके वारनि को थी विया। हे मुला दहशतगर्द, हे मस्जिदनि में बम इहे था हणनि, मदरसनि में बम इहे था हणनि, फलाणो कमु इहे था करनि। असांजो माण्हू असांजो गिरबान पकड़े पियो। दुनिया जो कुफर त उहो ई असां खां नाराज़, पर पूरी दुनिया जे अंदरि मुसलमान देवबंदी खां मुतनफ़िर थियण लॻो। अल्लाह साईं उन जे जंग, उन जे मुक़ाबले जे लाइ उलमाए देवबंद जे हिन वक़्त जे अमीरुल मुजाहिदीन मौलाना फज़ल रहमान को कमु वरितो। तव्हां ॾिठो न बा, पेशावर में 2 प्रोग्राम थिया, देवबंद, दारुल उलूम देवबंद जे हवाले सां या जमीयत उलमा इस्लाम जे हवाले सां। अल्लाह साईं उन मुजाहिद खां कमु वरितो जंहिं उन दुनिया जे काफ़रनि जे मुक़ाबले में सियासी मैदान ते जंग कई। उन दहशतगर्दी जे लफ़्ज़ खे
पूरी दुनिया में उलमाए देवबंद खां मिटाए छॾियईं ऐं पूरी दुनिया के मैसेज ॾिनो जमियत उलमा इस्लाम त असांजे ख़िते असांजे इलाइक़े में जेकॾहिं अमुन वारी जमात आहे त उहा जमियत उलमा इस्लाम। तव्हां इस्लामाबाद बि विया हो न मार्च में, हे त मार्च हो, अॻियां हा जलसा। त पूरे मुल्क जे चइनी तरफ़नि खां जेके बाक़ाइदे बार्डर हा न, बार्डरनि खां बि असांजा काफ़िला हलिया ऐं लखनि जे तइदाद में हिकिड़े इस्लामाबाद जे गादी जे हंध ते पहुता, पर कंहिं वण जी शाख खे बि न टोड़ियऊं। इहो बि जमात जे तरफ़ां मैसेज वियो त वाकई जमात जमियत उलमा इस्लाम अमुन पसंद आहे, हिन खां वधीक काई तंज़ीम अमुन पसंद न आहे। दहशतगर्दी जो लफ़्ज़ बि ख़त्म थी वियो। हाणे जेके माण्हू ॾाढ़ी वारे खे नफ़रत जी नज़र सां ॾिसनि पिया, उहो माण्हू हाणे मुहबत जी नज़र सां ॾिसे थो त आहिनि इहे माण्हू। ऐं तव्हां मुशर्रफ जे दौर में ॾिठो, छो त दुश्मन हर तरह सां हमिलो कंदो आहे, ॾिसंदो आहे त जिथे कमज़ोरी आहे मां ओॾो वार कयां। असांजे मुल्क जे अंदरि बाह भरी वई फ़िरका वारियत जी, शियो सुन्नी खे मारे, सुन्नी शीए खे मारे, देवबंदी बरेलवी खे मारे, बरेली देवबंदी, इहो सॼो कल्चर उन्हनि जो। अल्लाह साईं इन्ही नौजवान खां मौलाना फजल रहमान साहब को कम वरतो, जमात जमियत उलमा इस्लाम जे प्लेटफार्म ते जेके ग्रुप हिक ॿिए जे खून के चूसण जे लाइ तैयार हा, अल्लाह जी मदद सां जमात जमियत उलमा इस्लाम जे किरदार सां मौलाना साहब उन्हनि खे हिकिड़े ई बर्तन में खारायो। ये सॼी दहशतगर्दी ख़त्म थी। त बैनुल अक़वामी लिहाज़ सां उन्हनि जी प्लानिंग हमेशह हले पई त सियासत जे मैदान में अचो बि असांजी रुकावट देवबंदी आहे, इल्मी मैदान में अचो बि असांजी रुकावट देवबंदी आहे, तबलीग जे मैदान में अचो बि असांजी रुकावट देवबंदी आहे, जिहाद जे मैदान में अचो बि असांजी रुकावट देवबंदी आहे। अफ़गानिस्तान में भी देवबंदी जूता आया अमेरिका के, हिते असांजा मदारिस भी उलमा देवबंद जा आहिनि। हर मोड़ ते हर बातिल सां मुक़ाबले जे लाइ उन्हनि जा आलम तालिब निकिरनि था। सियासी मैदान में भी उलमा देवबंद वारा आहिनि न, जमियत उलमा इस्लाम। तबलीग जे मैदान में भी उलमा देवबंद वारा आहिनि। उन्हनि वॾी प्लानिंग करे, तव्हां मौजूदा हुकुमरान ॿुधो आहे न, इमरान, माण्हू चवंदा त इमरान सां मौलाना साहब जी ज़ाती दुश्मनी आहे, तकरार आहे। हिकिड़ा चवंदा त न मौलाना साहब हुकूमत जे करे इस्तेमाल थिए थो, पर हिकिड़ो लफ़्ज़ मां सिर्फ़ु अर्ज़ कयां, मौलाना साहब मीडिया अॼु हर हिकु ॾिसे थो ॿुधे थो, इमरान वज़ीर आज़म न थियो हो, इमरान वज़ीर आज़म न थियो हो, मौलाना पहिरियां चयो हो त यहूदियुनि जो एजेंट आहे। इमरान वज़ीर आज़म न थियो हो, मौलाना पहिरियां चयो हो त इहो यहूदियुनि जो एजेंट आहे ऐं प्लानिंग सां आयो। त मौजूदा हुकूमत ओ जीअं माज़ी में उन्हनि जो किरदार हो, असां ते उन्हनि अटैक कयो, हाणे हे मौजूदा हुकूमत भी असां मुसलमाननि ऐं इस्लाम ते हिकिड़े क़िस्म जो हमिलो आहे। हे कादियाननि सां भी मुआहिदो करे आयो, इसराइल सां भी मुआहिदो करे आयो, इंडिया सां भी मुआहिदो करे आयो, बरतानिया सां भी मुआहिदो करे आयो, अमेरिका सां भी मुआहिदो करे आयो। इन समूरनि जी प्लानिंग सां असांजे मथों उहो यहूदियुनि जो एजेंट मुसलत करे वज़ीर आज़म जी सूरत में विहारियो। अल्लाह साईं वरी भी मौलाना खां कमु वरितो। उन जे वज़ीर आज़म जे कुर्सी जे वेहण खां पहिरियों, वज़ीर आज़म जे हलफ़ खणण खां पहिरियों, इंतिखाब खां पहिरियां मौलाना साहब के अल्लाह जे तरफ़ों को इल्हाम थियो। मौलाना साहब जो त यहूदियुनि जो एजेंट आहे ऐं असांजा माण्हू मौलाना सां विढ़नि पिया, तूं कहिड़ी ॻाल्हि थो करे। अॼु उहो पंहिंजा त न पर पराया बि चवनि था त वाकई यहूदियुनि जो एजेंट आहे। अॼु सिज खां वधीक रोशन थी वई आहे ॻाल्हि। त मौलाना साहब छो त कानून आहे न बा, जंहिं इलाइक़े में बदमनी हुजे, घर में माण्हू कमज़ोर आहे, हाणे उन वटि को हथियार कोन्हे, इलाइक़े में ॾिसो थो त 20 धाड़ेल अचनि था, ज़ोरी घर मां फुर था करनि, पोइ बाबा घर में भाॻियो छा कंदो आहे? तव्हां भी शहरी इलाइक़े जा हो, छा कंदो आहे बा?
लाइट हणंदो, वीचारे वटि ॿी शइ कोन्हे, खड़को कंदो, खंघि कंदो त जीअं उनखे ख़बर पए त हे जाॻे थो। असां वटि त ॿी कुवत कोन हुई, असां वटि कलाशन कल्चर कोन्हे, असां वटि हिते एॾो पावर कोन्हे। पोइ मौलाना फज़लुर रहमान साहब उन दुनिया जी कुवत खे ॾेखारियो त जेकॾहिं मुल्क असांजे जे अंदरि ख़त्म नबूवत वारे कानून खे, तहफ़ुज़ नामूस रिसालत वारे कानून खे, सहाबा जे अज़मत वारे कानून खे, या असांजे मुल्क जे मदारिस ऐं मसाजिद ते, या असांजे मुल्क जे अंदरि दीनी ऐं इस्लामी कल्चर ते दुश्मन जेकॾहिं छेड़छाड़ कई त हे लखे माण्हू जेके मैदान ते गॾु थिया आहिनि इहे क़ुर्बानी ॾियण जे लाइ तयारु। ऐं असांजा वरी साथी मौलाना साहब बाबा इस्लामाबाद वठी हलियो, ख़ाली मोटी आयासीं, ख़ाली न मोटियासीं, इहा शइ यादि रखो। जे मौलाना इस्लामाबाद तव्हांखे वठी न हले हा त अॼु ख़त्म नबूवत वारो कानून न रहे हा। मौलाना जे इस्लामाबाद अॼु तोखे असांखे वठी न हले हा त अॼु असांजा मस्जिद ऐं मदरसनि खे ताला लॻी वञनि हा। उन मुजाहिदनि जे जोश ख़रोश खे अल्लाह साईं क़बूल कयो। उन दुश्मन ते एतिरो रोब थी वियो जो उहो जाथे उन जा अज़ाइम हुया उते ब्रेक ॾेई विया। हाणे इस्लाम हेॾे कराची बि हलिया हुआसीं न, तव्हां ॿुधो जेको इसराइल जे ख़िलाफ़ रैली, त माना उन दुश्मन जी जेका अटैक आहे मौलाना साहब ॾिसे थो त हाणे कहिड़े तरफ़ खां हमिलो थो करे, असां ओॾो उन खे मोचड़ो ॾेखारियूं था। त जमात जमियत उलमा इस्लाम उन जो प्लेटफार्म, उन जो मक़सदु इहो ई आहे त अल्लाह जी हाकिमियत, अल्लाह जे धरती ते अल्लाह जो दीन बुलंद थिए, अल्लाह जी धरती ते अल्लाह जो निज़ाम, अल्लाह जो कानून नाफ़िज़ थिए। हाणे जेकॾहिं दुश्मन असांजे मथां अटैक करे थो त असां सियासी मैदान में, असां मुल्क जे कानून जे अंदरि रही करे उन दुश्मन सां हर मोड़ ते मुक़ाबिलो कयो आहे ऐं मुक़ाबिलो कंदासीं। ऐं अल्हम्दुलिल्लाह तव्हां त वॾा ख़ुशनसीब हो, ख़त्म नबूवत जे सिलसिले जे हवाले सां मां सम्झां थो त असांजे सिंध में पहिरियां ई ख़ैरपुर ज़िले वारनि क़दम खयो आहे जो 25 तारीख़ तव्हांजी रैली रखियलु आहे। इहा तव्हांजी ख़ुशनसीबी आहे जो सभ खां अॻे ई तव्हां इन शइ ते क़दम रखियो। त हे बि उन तहरीक जी कड़ी आहे जेका जमात जमियत उलमा इस्लाम तहरीक हलाए थी, ऐं तहरीक जो हिकिड़ो तसलसल रिगो थींदो आहे। इहा शइ बि यादि रखो। हाणे 26 मार्च मौलाना साहब वरी चयो आहे त इस्लामाबाद हलंदासीं, पोइ माण्हू तव्हांखे चवंदा बाबा इमरान लहंदो ई कोन, तव्हां हली छा कंदव। हाणे इन शइ खे सम्झो, हे तहरीक आहे। असां एसी ताईं हिन तहरीक में हलंदासीं जेसी ताईं हिन यहूदी एजेंट जी हुकूमत जो ख़ात्मो ईंदो। ज़रूरी कोन्हे जो इस्लामाबाद खां ख़ाली मोटी चूं त घर सुम्ही पऊं। वरी मौलाना जाथे काल ॾिनी, जहिड़े तरीक़े सां तहरीक जो रुख़ फेरायूं, असां जमात सां उन रुख़ ते, उन मैदान ते असां हमेशह गॾु। त जमात जमियत उलमा इस्लाम जो मक़सदु सम्झी वियो त अल्लाह जे धरती ते अल्लाह जे दीन जी बालादस्ती, अल्लाह जे धरती ते अल्लाह जे कानून जी बालादस्ती हुजे। हाणे फ़र्क़ु हिकिड़ो आहे, अफ़सोस असांखे मुस्लमाननि जो थींदो आहे। असांजा मुस्लमान, जीअं मां अर्ज़ु कयो पहिरियां, त उहे असांजा ई माण्हू हुआ जन पंहिंजे कुवत खे ग़लति इस्तेमालु करे मुस्लमाननि खे नुक़सानु ॾिनो। हाणे बि सादा असां मुस्लमान इस्तेमालु थियूं था। अब तबलीग जमात वारनि जो मक़सदु बि इहो ई आहे न, जमियत वारनि जो मक़सदु बि इहो आहे न। असांजे काफ़ी तनज़ीम आहिनि, उन्हनि जो जमातनि जो मक़सदु इहो ई आहे न। हाणे जॾहिं मक़सदु हिकिड़ो आहे पोइ रुख़ अलहदा छो? मक़सदु हिकिड़ो आहे त रुख़ अलहदा छो? इहा जमियत उलमा इस्लाम जी सियासी बसीरत आहे। परायनि खे बि इन मैदान ते गॾु कयो अथऊं। पीपला बि आहिनि न बा, मौलाना जी कढ आहिनि या अॻे आहिनि, लीगला बि मौलाना जी कढ आहिनि न। हाणे असां सां इन्ही में जेकॾहिं को साथ न ॾींदो, असां सां हिन ख़त्म नबूवत जी तहरीक में को मदद न कंदो,
उहो पाण पंहिंजी जवाबदारी क़यामत में अल्लाह खे ॾींदो। पर एतिरो ज़रूरु सम्झो, असां उन खे काफ़िर नथा चऊं, उहे बि मुस्लमान आहिनि। हाणे मिसाल ॾियूं, हिकिड़ो माण्हू आहे, उन खे 4 पुट आहिनि। घणा बा? 4 पुट। हिकिड़े पुट जी ड्यूटी आई अथई, तूं वञी दुकान ते चौकीदारी कर, मतां राति जो चोर अचे। ॿिए खे चए थो तूं वञी ज़मीन ते खजूं संभार। टे खे चई तो तूं वञी घर जी चौकीदारी कर। चौथे जी कंहिं ॿी जाइ ते फार्म ते ड्यूटी हई। हर को पंहिंजी ड्यूटी सां वियो। अब इन में 4 सही आहिनि या को ग़लति आहे? 4 सही आहिनि। पर दुश्मन आयो हिकिड़े पुट ते, उहो दुकान ते आयो दुश्मन। हाणे दुश्मन घणो आहे, हे अकेलो आहे। हाणे भाइरनि खे चवे थो त चोर आया आहिनि, अकेलो आहे, जल्दी कयो, मदद कयो, मुक़ाबिलो कयूं। भाइर छा था चवनि, असांजी अबे ड्यूटी हेॾे हई आहे। हाणे भाइर न आयसि त अकेलो उहो वीचारो मार खाई वियो, दुकान ई भुरिजी वियो। हाणे भाउ हू कुकड़ी थो करे, अचो दुश्मन अची वियो आहे। हाणे तव्हां फ़ैसिलो ॿुधायो, जन भाइरनि इनकार कयो त अबे ड्यूटी हेॾे हई आहे, काॾे हई आहे? हर हिक जी अलहदा। उहे सही या हो सॾण वारो सही? सॾण वारो सही। ड्यूटी हर को पंहिंजी करे थो, पर जॾहिं वक़्तु आयो आहे त सभ खे गॾु थियणो आहे। ख़त्म नबूअत जो वक़्तु आयो आहे, तहफ़ुज़ नामूस रिसालत जो वक़्तु आयो आहे, मदारिस ऐं मसाजिद जे तहफ़ुज़ जो वक़्तु आयो आहे, दीन ऐं इस्लामी कल्चर जे तहफ़ुज़ जो मसइलो आयो आहे। यहूदनि असां ते काह कई आहे, उन्हनि जा एजेंट असांजे मर्कज़ी इस्लामाबाद जे बादशाही कुर्सी ते कब्ज़ो कयूं वेठा आहिनि। ऐं हाणे असां चऊं था त साईं असांजो इन सां वास्तो न आहे। पोइ असांजो इहे महिनतूं, असांजूं इहे इबादतूं, असांजा उहे ज़िक्र फ़िक्र, इहे सभु लुड़ी वेंदा। त तव्हां सभु हिन महल हिकिड़े ई प्लेटफार्म ते जमियत उलमा इस्लाम सां गॾिजी इन तहरीक में, इन हक़ वारे काफ़िले में असां जान ऐं माल जी क़ुर्बानी ॾियूं, इन में क़दम रखूं। अल्लाह साईं असांखे हिन दुनिया में बि सुरख़रू कंदो, आख़िरत में बि सुरख़रू कंदो। त आख़िरी अर्ज़, अल्लाह साईं बि पंहिंजे महबूब खे हिदायतूं ॾिनियूं पंहिंजे जमात जी तश्कील जूं। ऐं हर जमात, हर पार्टी में पार्टी जो जेको कारकुन हूंदो आहे, पार्टी जो जेको फ़र्द हूंदो आहे, उन जो नज़रियो सही हूंदी त उन पार्टी खे का बि क़ुवत कमज़ोर नथी करे सघे। पार्टी जो जेकॾहिं फ़र्द उन जो नज़रियो न आहे, रस्मी आहे, मां हिन जमियत में आयो आहियां फलाणे मौलवी जो करे, पोइ इहो पार्टी में सभ खां वधीक नुक़सानकार हूंदो। अल्लाह साईं नबी साईं खे बि क़ुरान में फ़रमायो न, अल्लाह तबारक व तआला असांखे बि ख़िताब कयो, या अय्युहल्लज़ीना आमनू हल अदुल्लुकुम अला तिजारह तुनजीकुम मिन अज़ाबिन अलीम। ख़बरदार कई वॾे दर्दनाक वाक़े खां बचण जे लाइ हिकिड़ो वापारु ॾसियाऊं। अल्लाह तो फ़रमाए तुमिनून बिल्लाहि व रसूलिही, अल्लाह जे रसूल ते ईमान रखो। ईमान में वरी अल्लाह साईं तरीक़ाकार ॾसे थो, मॉडल ॾसे थो। फ़रमाई तुजाहिदून फ़ी सबीलिल्लाह बिअमवालिकुम व अनफुसिकुम। त असांजी जमात जमियत उलमा इस्लाम जो बि कारकुन पंहिंजे प्लेटफार्म ते इहो नज़रियो रखे। अल्लाह साईं छा फ़रमायो आहे, तुजाहिदून फ़ी सबीलिल्लाह बिअमवालिकुम व अनफुसिकुम। अल्लाह जे रस्ते में पंहिंजी जान ऐं पंहिंजो माल क़ुर्बान कयो। इहो कारकुन जी क़ुर्बानी नज़रियाती तौर ते उन्ही जी थींदी आहे जंहिंजो नज़रियो सही हुजे। नज़रियो सही हूंदो त उहो माण्हू जान ऐं माल जी क़ुर्बानी खां न किॿाईंदो। ऐं क़ुर्बानी जेसी ताईं तव्हां असां न ॾींदासीं त एसी ताईं मक़सद बि हासिल न थींदो। हे कल्ह को ॾींहुं आहे, मथी तारीख़ ते नथा वञूं, अफ़गानिस्तान जे अंदरि रूस खे वीटो मिलियल हो, वॾो ताक़त, एॾो पावर जो दुनिया सभुनि जे अॻियां कमज़ोर हुई। ऐं रूस जे एटम ते दुनिया में कंहिंजो कंट्रोल न हो, एॾो ख़तरनाक। लिखनि था त रूस जे मुक़ाबले में 16 लख मुसलमान शहीद थिया। क़ुर्बानी थी ही, नतीजो छा निकितो त अल्लाह साईं उनखे ज़रा ज़रा करे छॾियो। हाणे वरी हेॾी ताक़त गॾिजी आई, अलाए केतिरा मुल्क, पर मुजाहिदनि जो वरी क़ुर्बानी ॾिनी त जूता खाई अमरीका मोटी वियो। ऐं ईअं न सम्झो त को मुजाहिदनि जे वार खे बि लोॾे न आयो, उन्हनि जूं क़ुर्बानियूं थियूं। जे तव्हां सां बि जमात जे हिते प्लेटफार्म ते जानी ऐं माली क़ुर्बानी ॾींदासीं त
इंशाअल्लाह इन्हनि जी प्लानिंग, इन्हनि जा जेके भी अज़ाइम आहिनि बातिल, उहे सभु ख़तमु ऐं तबाह बर्बाद थी वेंदा। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह असीं तव्हां सां हिन जमात सां पूरी ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।